मलिकार चवंदासीं। इस्लामाबाद में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीटीआई जे बानी मशरूत माफ़ी वठण जो ऐलान करे छॾियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया जेकॾहिं पीटीआई जा माण्हू नवमाए वाक़िअनि में मुलविस निकिता त माफ़ी वठंदसि। बानी पीटीआई जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया कारकुन मुलविस निकिता त उन्हनि खे पार्टी मां नेकाली ॾिनी वेंदी। असां सां ज़ुल्म कयो वियो, 10,000 माण्हू जेल में विधा विया। असांखे इलेक्शन विहण जी इजाज़त न ॾिनी वई, पार्टी ते पाबंदी लॻाई वई। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया अहम ख़बर आहे इस्लामाबाद मां पीटीआई जे बानी मशरूत माफ़ी वठण जो ऐलान करे छॾियो आहे। जेकॾहिं पीटीआई जा माण्हू 9 मई जे वाक़िअनि में मुलविस निकिता त माफ़ी वठंदुसि। बानी पीटीआई चवे थो त कारकुन मुलविस निकिता त उन्हनि खे पार्टीअ मां बि नेकाली ॾिनी वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीटीआई बानी मशरूत माफ़ी वठण जो ऐलान कंदे चयो आहे त जेकॾहिं पीटीआई जा माण्हू 9 मई जे वाक़िअनि में मुलविस निकिता त माफ़ी वठंदुसि।